बुलेटिन शुरुआत में नौशरो फिरोज मां ख़बर शामिल कंदासीं त दहशतगर्दी टोड़ अदालत नौजवान बिलावल ज़रदारी क़त्ल केस में मुर्तज़ा जतोई ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। मुर्तज़ा जतोई ॾोह मञण खां इनकार करे छॾियो आहे। नौशरो फिरोज जी दहशतगर्दी टोड़ अदालत में मोरो वाक़े जे 4 अमीनानी थाणे ते हमले ऐं नौजवान बिलावल ज़रदारी क़त्ल केस जी ॿुधणी थी। GD अॻवान मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई समेत ॿिया जवाबदार अदालत आॾो पेश थिया आहिनि। मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त पुलिस टे कलाक बयान वठण बावजूदि अदालत में ग़लति बयानी करे रही आहे। मोरो वाक़े जे 4 केसनि में वकीलनि जा दलील थी विया आहिनि। मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त मां डिॼण वारो न आहियां, कूड़नि केसनि खे हिमत ऐं हौसले सां मुंहुं ॾेई रहियो आहियां। मुर्तज़ा जतोई जो चवणु हो त सिंध हुकूमत मूंखे ॿीहर जेल मोकिलण जी ख़्वाहिशमंद आहे। दादू ज़िले जे अमीनानी थाणे ते हमले वारे केस जी ॿुधणी 29 जुलाई ताईं मुलतवी कई वई आहे। नौशरो फिरोज मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त दहशतगर्दी टोड़ अदालत नौजवान बिलावल ज़रदारी क़त्ल केस में मुर्तज़ा जतोई ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। मुर्तज़ा जतोई जो ॾोह मञण खां इनकार। नौशरो फिरोज जी दहशतगर्दी टोड़ अदालत में मोरो वाक़े जे 4 अमीनानी थाणे ते हमले ऐं नौजवान बिलावल ज़रदारी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। GD अॻवान मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई समेत ॿिया जवाबदार अदालत आॾो पेश थिया आहिनि। मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त पुलिस टे कलाक बयान वठण बावजूदि अदालत में ग़लति बयानी करे रही आहे। मुर्तज़ा जतोई जो चवणु हो त मोरो वाक़े जे 4 केसनि में वकीलनि जा दलील थी विया आहिनि। मां डिॼण वारो न आहियां, कूड़नि केसनि खे हिमत ऐं हौसले सां मुंहुं ॾेई रहियो आहियां। मुर्तज़ा जतोई जो चवणु हो त सिंध हुकूमत मूंखे ॿीहर जेल मोकिलण जी ख़्वाहिशमंद आहे। दादू ज़िले जे अमीनानी थाणे ते हमले वारे केस जी ॿुधणी 29 जुलाई ताईं मुलतवी कई वई आहे। नौशरो फिरोज मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त दहशतगर्दी टोड़ अदालत नौजवान बिलावल ज़रदारी क़त्ल केस में मुर्तज़ा जतोई ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। मुर्तज़ा जतोई जो ॾोह मञण खां इनकार। नौशरो फिरोज जी दहशतगर्दी टोड़ अदालत में मोरो वाक़े जे 4 अमीनानी थाणे ते हमले ऐं नौजवान बिलावल ज़रदारी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। GD अॻवान मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई समेत ॿिया जवाबदार अदालत आॾो पेश थिया आहिनि। मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त पुलिस टे कलाक बयान वठण बावजूदि अदालत में ग़लति बयानी करे रही आहे। मोरो वाक़े जे 4 केसनि में वकीलनि जा दलील थी विया आहिनि। मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त मां डिॼण वारो न आहियां, कूड़नि केसनि खे हिमत ऐं हौसले सां मुंहुं ॾेई रहियो आहियां। सिंध हुकूमत मूंखे ॿीहर जेल मोकिलण जी ख़्वाहिशमंद आहे। दादू ज़िले जे अमीनानी थाणे ते हमले वारे केस जी ॿुधणी 29 जुलाई ताईं मुलतवी कई वई आहे। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे नौशरो फिरोज मां ज़ाहिद राजपर। जी ज़ाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? मुशरफ जी ख़ासि अदालत में अॼु मुख़्तलिफ़ केसनि जूं जेको सुनवाई थियूं आहिनि। जेको भारत में दाख़िल केस जेको बिलावल ज़रदारी केस आहे, जेको पोलिंग स्टेशन ते जहिड़े वारो मसइलो थियो, उन बिलावल ज़रदारी क़त्ल थियो, उन में फ़र्द जुर्म लागू कयो आहे। उन में गुलाम मुर्तज़ा जतोई जेको आहे सो जवाबदार आहे, जा मुख़्तलिफ़ जवाबदार आहिनि, उन ते फ़र्द जुर्म लागू कयो आहे। ऐं जॾहिं त मुर्तज़ा जतोई पारां जेको आहे सो फ़र्द जुर्म खां मुकमल तौरु इनकार कयो वियो आहे। इन चयो त इहो सियासी इंतकामी कार्रवाई तहत केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त ॿियो केस आहे दादू थाणे अमीनानी थाणे ते दाख़िल कयो, जेको पुलिस मुक़ाबले वारो केस आहे। उन में जेको आहे तारीख़ मुक़ररु कई आहे 29 जुलाई ते ॿीहर तारीख़ थींदी। ऐं जॾहिं उन मौक़े ते मुर्तज़ा जतोई मीडिया सां ॻाल्हि ॿोल पिणु कई आहे। उनजो चवणु आहे त अदालत मां असांखे इंसाफ़ जी उमेदु आहे, पर जो केस जेको आहे हुन में इंतकामी कार्रवाइनि ते मुश्तमिल आहिनि। जॾहिं मुल्क में जेको आहे सो अंधेर नगरी वारो दौरु हली रहियो आहे, जंहिं सबबि असां कूड़नि केसनि में भोॻे रहिया आहियूं। हुन चयो त जेको फ़र्द जुर्म लागू कयो आहे, असां हुन में जेको आहे सो जुर्म खां मुकमल तौरु इनकार कयो आहे। ऐं जॾहिं त मुख़्तलिफ़ केसनि जूं सुनवाई जेके तारीख़ थियूं आहिनि, उन मुताबिक़ जेका हिकिड़ी तारीख़ आहे मोरो वाक़े जा 4 केस हुआ, उन्हनि जूं तारीख़ूं हुयूं। ऐं जंहिंमें क्राइम नंबर 172 आहे, जंहिंमें घर वज़ीर जाल जा घर साण वारे केस जेको तारीख़ जेको आहे 31 जुलाई ते वरी मुक़ररु कई वई आहे। जॾहिं त क्राइम नंबर साॻे मोरो वाक़े में 170 आहे, 171 आहे, 172 आहे, 175 केसनि में जेको तारीख़ूं 16 जुलाई ते मुक़ररु कयूं वयूं आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी ज़ाहिद राजपर तफ़सील ॾियण लाइ। जी 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 ऐं वीचारा सभिनी जी जी विच में सभिनी खे अञा ताईं शुक्र जेको आहे सो मूंखे पहिरां चयो आहे कोर्ट मां इंशाअल्लाह इंसाफ़ मिलंदो। बाक़ी हिते त हिन हुकुम जी त तव्हांखे ख़बर आहे अंधेर नगरी चरबड़ राजा वारी सूरत हाल आहे। अच्छा, पुलिस लागू थियो आहे बिलावल ज़रदारी केस? जी जी, फ़र्द जुर्म जेको लागू थियो आहे, तव्हां इनकार कयो आहे? जी
ज़ाहिर आहे अच्छा हाणे जेके मोरे वाक़े जा 4 केसिस आहिनि अॼु हुन में बेल कंफर्म थियो हुन में छा था चवनि उन में अॻु में थियो आहे हाणे जज साहब जेको फ़ैसिलो कंदो ॾिसूं तारीख़ थी थिए या कंफर्मेशन पुलिस जो छा सर रवैयो आहे जांच मुकमल नथी करे हाई कोर्ट जा जी अजीब सूरत हाल आहे त असां वञूं था ॿ दफ़ा असां विया आहियूं हिकु दफ़ा असां अढाई कलाक मसो खान 2.5 कलाक 5 कलाक ॿिए दफ़ा असां 50 मिंट मसो खान 40 मिंट पर कोर्ट में अची हमेशह था चवनि त असां सां तावन कोन था कनि अच्छा 161 जा बयान बि कोन था शो करण जा तव्हांजा 164 जा बयान शो कयूं ऐं उहो जेका ॿिया केस आहिनि उन में ऐं उन में असांखे शायदि नोटिस मिलियो आहे इन्वेस्टिगेशन जॉइन करण जो 14 तारीख़ पर वरी बि उहो साईं ॻाल्हि कंदा त आया कॉपरेट कोन कयूं कुझु बयान कोन रिकॉर्ड करायूं उनजो मक़सदु अलाह ई ॼाणे हुजनि केस हुयो ज़रदारी वारो उन में 29 तारीख़ थी आहे उनजी चार्ज फ्रेम थी वई आहे 29 तारीख़ जज साहब हुकुम ॾिनो शायदि पेश कजो इंशाल्लाह केस हलंदो असां हलाईंदासीं ऐं ॿियो आहे अमीनाणी वारो जेको केस आहे उनजी बि 29 तारीख़ थी आहे उन में चार्ज फ्रेम थी वई आहे उनजी बेल बि रहियल आहे चार्ज फ्रेम थी आहे हाणे 29 तारीख़ ॾिसूं छा थो थिए जेके मोरे वारा 4 केस आहे मोरे जी जी उनमें छा डेट थी उनमें डेट थी आहे अञा डिस्कस हले पियो चाहे हू वकील ज़िद था कनि 14 या 15 वठो असां चवंदा जेकर 29 ॾींहं त लाॻी थो ही रखो त पोइ हिकिड़े ई टाइम ते अचूं जज साहब चैम्बर में अंदरि घुराईंदो जेका डेट थी तव्हांखे अपडेट जी हा उन्हनि इजाज़त ॾिनी थी वञनि पब्लिक बि वञे बाक़ी वकील बि आहिनि उन्हनि मां डेट अचे इंशाल्लाह अलाह भलाई कंदो अलाह में यकीन ईमान